ईद जो दिहाड़ो हूंदो आहे, ख़ुशीअ जो दिहाड़ो आहे, मगर जंहिंजो जंहिंसां प्यार आहे, जंहिंजी जंहिंसां मोहबत आहे, जेकॾहिं हिकिड़े खां पुछ अदा ॾे ख़बर ईद जे दिहाड़े ते बि टिंड कराए छॾी अथई, चवंदो मुंहिंजे दोस्त कराई आहे इन करे मूं कराई आहे। कारो वॻो पातो अथई छाजे करे जवाब ॾींदो, जंहिंसां मां प्यार थो कयां जेको मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजे दोस्त कारो वॻो मूंखे बि कारो वॻो। ओ मुस्लमान गौर कर, अगरि दुनिया जे अंदर जंहिंसां प्यार हूंदो आहे त उन जे तरीक़े ते हलण में नाज़ हूंदो आहे, पोइ क़ुर्बान उन्हनि तां जन खे मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जे सुन्नत ते हलण ते नाज़ हूंदो आहे। तो असांजी मोहबत छा आहे? मोहबत त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सहाबा जी निहार। उहद जी जंग आहे, कहिड़ी जंग? ये तारीख़ी वाक़िया याद कयो। जंग जो नालो आहे जंग उहद। उहद जी जंग हुल हुली वयो मुझे करीम आका जे ज़ात जे लाइ, त मुझे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात खे शहीद कयो वयो आहे। हुल हुली वयो, ॻाल्हि वधी वई, छो त दुनिया तारीख़ गवाह हुआ। उहद जे जंग जे अंदर मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात मुबारक जो दंद मुबारक शहीद थी वियो हो। संदन जे जिस्म मां खून मुबारक वही चुको हो। दुनिया जी आॾो ॻाल्हि हुली वई, दुश्मननि ॻाल्हि हुलाए छॾी महबूबन करीमन जे शहादत जी। जेॾी महिल उहा ॻाल्हि मदीने तैयब में पहुती आहे, इहे मदीने जे गलिन घटिन मां चीखूं निकिरी वयूं। मुंहिंजा दोस्त जीअं काठ ठकाव ॾेई भॼंदो आहे, चइनी पासनि खां दाहूं निकिरी वयूं। हिकिड़ी औरत छा आहे? गाला गाला मुसलमान छा आहे? हिकिड़ी औरत जंहिंजो पुटड़ो बि उन जंग में शरीक आहे, जंहिंजो मुड़ुस बि उन जंग में शरीक आहे, जंहिंजो भाउ बि उन जंग में शरीक आहे, जंहिंजो दिलबर बाबो बि उन जंग में शरीक आहे। इहे चार दुनिया जा रिश्ता जेके दुनिया जे रिश्तनि खां अज़ीम तरीन रिश्ता हूंदा आहिनि, इहे चारई रिश्ता जंग उहद में शरीक आहिनि। जॾहिं उन औरत जे कननि जे मथां मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी शहादत जी ख़बर पहुती आहे, मदीने तैयब मां रड़ियूं करे निकिती आहे। उहद जबल परे कोन्हे, ख़ुदा तव्हां खे मदीनो नसीब करे ॾिसी अचो त उहद जबल महबूब जे रोज़े अतहर जे केतिरो करीब आहे। अज़ीज़ाने मन, उहा औरत जेका मदीने तैयब मां रड़ियूं कंदी निकिती, जीअं मैदान उहद ते पहुती, उन जंग जे मैदान ते पहुती आहे, सभ खां पहिरीं उन जे आॾो मुड़ुस जो लाशो आयो, मगर ॾिसी अॻिते हली वई। अॻियां ॾिसे त पुट शहीद लॻो पियो आहे, पुट खे ॾिसी अॻिते हली वई, ॾिसे त मुंहिंजो मुड़ुस शहीद लॻो पियो आहे, उनखे ॾिसी अञा अॻिते हली वई, ॾिसे त मुंहिंजो घोट मुड़ुस बि भाउ बि शहीद लॻो पियो आहे, उनखे ॾिसी अॻिते हली वई। जेॾी महिल अॻिते हली त पुछण वारे पुछियो त काॾे थी वञी? हे तुंहिंजे मुड़ुस जो मैयत आहे, हे तुंहिंजे भाउ जो जनाज़ो आहे, हे तुंहिंजे पुट जो आहे, हे तुंहिंजे पीउ जो आहे। चइनी ॾे निहारण लाइ तयार नाहे, चवे थी मूंखे ख़बर ॾियो त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा कीअं? मुस्लमान सोच, महबूब संदेशान खे समझण त ॾुखियो आहे, महबूब संदेमान खे समझण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे, महबूब
संदे मान खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे ॾिसंदा वया झुकंदा वया असहाबी थी वया सहाबी थियण सवलो नाहे सहाबियाणीअ जे मक़ाम ते पहुचण सवलो नाहे क़ुर्बानियूं ॾिनियूं वयूं आहिनि ॾिसंदा वया झुकंदा वया उहे असहाब थी वया सहाबा थी वया असहाब थी वया उन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे उन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे महबूब संदे मान खे समझण त ॾुखियो आहे अज़ीज़ दोस्त ॿुधाइण पे चाहियुमि त जंहिंजो जंहिंसां प्यार हूंदो आहे उन जे मथां जान क़ुर्बान करे छॾींदो आहे उनखे ख़ुशी तॾहिं मिलंदी आहे उनखे ख़ुशी तॾहिं मिलंदी आहे जॾहिं हू पंहिंजे महबूब जे तरीक़े ते हलंदो आहे जॾहिं पंहिंजे महबूब खे ख़ुशि कंदो आहे महबूब ख़ुशि कॾहिं थींदो आहे जॾहिं उन जी ताबेदारी कई वेंदी आहे मुस्लमान अॼु हिन नज़र मोहम्मद नौजवान जे शादीअ जे अंदरि क़ुरान करीम जी महफ़िल सजाए न रुॻी तो पंहिंजे तन भाइरनि पंहिंजे बाबा जे रूह खे ख़ुशि कयो आहे मगर अॼु ख़ुदा ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा खे बि राज़ी कयो आहे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा त राज़ी थिया हूंदा यकीनन थिया आहिनि लेकिन हे जंहिं ज़मीन ते वेठा हो ख़ुदा जो कसम खणी थो चवां हिन ज़मीन जो भितर भितर बि अॼु दुआऊं घुरंदो हूंदो हे जेके वण टिण हे फसल ॿूटा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहे सभई साह वारा इहे सभई साह वारा अॼु इहे बि दुआऊं घुरंदा करीम रब मरहूम यार मोहम्मद जे बचड़नि खे सलामत रखजां जन क़ुरान करीम जी महफ़िल सजाई आहे छो त अल्लाह जो क़ुरान गवाह आहे वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन क़ुरान शिफा बिया क़ुरान रहमत बिया ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे मीर फरमायो जॾहिं अल्लाह जो ज़ाकिर बानो केर थोड़ो ॻाल्हाए त सही अल्लाह जो ज़ाकिर बानो ज़िक्र करण वारो जॾहिं ज़मीन ते कदम रखंदो आहे अञा कदम खणंदो बि कोन्हे त ज़मीन दुआ घुरंदी आहे मौला कुझु खड़ियूं त इनखे मुंहिंजे मथां बीहण जी तौफ़ीक़ अता फरमा ज़मीन त मिड़ई ज़मीन जे इंसान मिड़ई इंसान मगर हिक हिक इंच जो पंहिंजो मक़ाम हिक हिक फुट जो पंहिंजो नसीब जॾहिं ज़मीन जे मथां कदम अल्लाह जे ज़ाकिर बाने जो हूंदो आहे ख़ुदा जो ज़ाकिर केरु हूंदो आहे चो जेको मदीने वारे मीर जो आशिक़ हूंदो आहे ख़ुदा जो ज़ाकिर केरु हूंदो आहे ॻाल्हि ॻाल्हि जेको मदीने वारे मीर जो आशिक़ हूंदो आहे छो त मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका तोखे असांखे ॿोली सेखारी कहिड़ी सेखारी चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जे ज़िक्र जी ॿोली अल्लाह जे वहदानियत जी ॿोली अल्लाह जे बेनियाज़ीअ जी ॿोली कंहिं सेखारी चो ताजदार मदीना सेखारी कंहिं सेखारी त
ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारिया को वधी छो न चवा खुदा जो जिक्र सेखारण वारो रहमतल लिल आलमीन उन महबूब ते दुरूद सेखारण वारो रब्बुल आलमीन। वरी जुमलो दोहराया थो खुदा जे जिक्र सेखारण वारो केरा जवाब दे। वो सुभाणे तव्हां खां जे न माण्हू पुछनि दादे ख़बर सजण साईं जो गुलाम आयो आहे बि तकरीर कई हा कई चई छा चई सोट चई अलाए छा मूंखे का बि ख़बर कान्हे का बाक़ी चई चङो ईअं न कर मुस्लमान। ऐं बेसिकली टीचर हां बुनियादी तौर ते हिकु उस्ताद आहियां। हिकु उस्ताद जी हैसियत में मूंखे ख़बर आहे त कंहिंजे दिलि में ॻाल्हि खे जॻह वठाइण जे लाइ उनखे बार बार दोहराइबो कीअं। जॾहिं असां शागिर्द खे का ॻाल्हि यादि कराइण चाहींदा आहियूं त पोइ उनखे बार बार दोहराईंदा आहियूं त उहो दोहराए त यादि थी वञे। तव्हांखे जेको चवां थो छा चइबो इन जो मतिलबु इहो आहे अॼु जॾहिं न तव्हां पंहिंजे लबड़ा खोलिया त अलाह कंदो तव्हांखे कस त कान लॻंदी पर इहा ॻाल्हि विसरंदी बि कान। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे मूं तव्हांखे हिन जा बेनिफिट्स जेके हुया ॿुधाए छॾिया मां फ़ाइदा जेके आहिनि उहे मूं ॿुधाए छॾिया तव्हांखे त हिन दोहराइण जा फ़ाइदा कहिड़ा न। हाणे फ़ाइदो वठणु चाहियो त ॻाल्हाइजो न वठणु चाहियो त तव्हांजी मर्ज़ी असां पंहिंजो कमु करे वेंदासीं। अल्लाह जो जिक्र सेखारण वारो केरा जो रहमतल लिल आलमीन खुदा जो जिक्र सेखारण वारो रहमतल लिल आलमीन यानी जॾहिं पानो जिक्र कंदो आ कंहिंजी सुन्नत अदा कंदो आ जो मुंहिंजे मिठड़े महबूब मुस्तफा जी सुन्नत अदा कंदो आ। वरी उन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जो मथा दुरूद सेखारण वारो केरा चो रब्बुल आलमीन चो केरा रब्बुल आलमीन यानी जॾहिं दुरूद पढ़ंदो आ त दिल में ख्याल कर पंहिंजे करीम रब जी फरिश्तन जी सुन्नत अदा करे रहियो हां अल्लाह जो हुक्म अदा करे रहियो हां। जॾहिं खुदा जो जिक्र करी त यकीन ॼाण त पंहिंजे महबूब मुस्तफा जी सुन्नत अदा करे रहियो हां। मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते खुले आँख सल्ले अला करते करते मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते खुले आँख सल्ले अल्लाह करते करते खुले आँख सल्ले अल्लाह करते करते। घणो शहरो शायरी नथो कयां अर्ज़ करण पे चाहियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼु हिन इलाइक़े जे ज़मीन जो भितर भितर भी दुआऊं घुरी रहियो आहे वण टिण भी दुआऊं घुरी रहिया आहिनि वणनि में वेठल पखी भी दुआऊं घुरी रहिया आहिनि। छाजे करे अगर हिन जगह ते इन शादीअ में अगर गैर शरई को तरीक़ेकार अपनायो वञे हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला पंहिंजे पनाह में रखे गैर शरई को किरदार अदा कयो वञे हा ज़मीन इहा ई हुजे हा वण इहे ई हुजनि हा फसल इहो ई हुजे हा दुआऊं को न घुरे हा मगर अल्लाह जे दरबार में तौबहूं करे चवे मौला इन मुसीबत खे टार
मगर जॾहिं अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल थींदी आहे, क़ुरान करीम जे महफ़िल तिलावत जी थींदी आहे, ज़मीन जो ज़रो ज़रो दुआ घुरंदो आहे, मौला इन ज़ाकिरनि बाननि खे अञा बि तरसाए मुंहिंजे मथां क़ुरान करीम पढ़ंदा रहनि, छो त जिथे रब जो क़ुरान पढ़ियो वेंदो आहे उते मुंहिंजे करीम रब जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। जेके मां ॻाल्हियूं कयां पंहिंजे दिलि खां बि पुछंदो अचिजां, पोइ तुंहिंजी दिलि छा थी चवे। सादड़े अंदाज़ में चवां, ख़ुदा हर जगह ते आहे या नाहे? जवाब ॾियो। भला जंहिं शादीअ में हिते त अल्लाह कंदो ईअं कोन थियो हूंदो, लेकिन ॿुधंदा आहियूं त कुझु शादियुनि में मर्दनि में औरतुनि खे नचायो वेंदो आहे, ॿुधंदा आहियूं। अल्लाह ताला उन असांजे मुस्लमान भाइरनि खे पनाह में रखे, छो त मुंहिंजे सुहिणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो फरमान आहे, जेका शइ पंहिंजे लाइ पसंदि करी उहा पंहिंजे मुस्लमान भाउ लाइ पसंदि कर। जंहिं शइ खे पाण बुरो थो समझी उन शइ खे पंहिंजे मुस्लमान भाउ लाइ बि बुरो समझ। ओ अज़ीज़ा ने मन, अगर जेके माण्हू पंहिंजे शादियुनि जे महफ़िलनि में गैर औरतुनि खे मर्दनि जे विच में नचाइनि था, मां वधीक न चवंदुमि, बसि उन्हनि खां एतिरो पुछण थो चाहियां, ओ ख़ुदा जा बानो, हिकिड़े मिंट लाइ पंहिंजे ज़मीर खे हाज़िर करे पंहिंजे ज़मीर खां पुछो त इहो अमल तव्हांखे कीअं थो लॻे। वधीक तफ़सील में नथो वञा, छो त थोरो चयो घणो सम्झंदा, इहो काफ़ी आहे। उस्ताद आहियां, वरी अल्लाह वारनि जे दरड़े जो ग़ुलाम आहियां, सजण साईं जो ग़ुलाम आहियां, इन करे नाशाइस्ता जुमिलो कोन ॻाल्हाईंदुसि जेको कंहिंजी दिलि आज़ारी करे, मगर हक़ चवण खां बि कोन कीबाईंदुसि, छो त हक़ चवण ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो फरमान। अज़ीज़ाने मन, अगर जन महफ़िल में मर्दन जे विच में औरतूं नचंदियूं हुजनि, तव्हांखे कसम पंहिंजे पैदा कंदड़ जो जवाब ॾियो, उते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो या ज़हमत जो जवाब ॾियो। खुद पंहिंजे दिलि खां पुछी पोइ जवाब ॾियो। लेकिन अञा ॻाल्हि वॾी करण थो चाहियां, तव्हांजो तवजह वठण थो चाहियां। अज़ीज़ाने मन, भला उन महफ़िल जे अंदर अल्लाह मौजूद आहे या कोन्हे? सोची पोइ जवाब ॾियो। उन महफ़िल जे अंदर ख़ुदा मौजूद आहे या कोन्हे? चो त ख़ुदा त हर जगह ते मौजूद आहे, अव्वल बि आहे, आख़िर बि आहे, ज़ाहिर बि आहे, बातिन बि आहे, हेठि बि आहे त मथे बि आहे। ख़ुदा त हर जगह ते मौजूद आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, शादीअ जी महफ़िल आहे, औरतूं नची रहियूं आहिनि, ख़ुदा बि मौजूद आहे, ज़हमत बि मौजूद आहे, फ़रिश्तनि जी लानत जो वस्कार बि आहे। राज़ कहिड़ो आहे? साबित थियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ख़ुदा जिते हूंदो आहे उते बि ख़ुदा ॿुधाए थो, मुंहिंजे हूंदे बि ज़हमत हूंदी आहे, मगर अल्लाह थो ॿुधाए रहमत उते हूंदी आहे जिते रहमत लिल आलमीन हूंदो आहे। ख़ुदा त हर जगह ते मौजूद आहे, लेकिन उन महफ़िल में मुंहिंजो मुस्तफ़ा ईंदो, जवाब ॾे, जवाब ॾे। छा अहिड़ी महफ़िल में मदीने जो साईं ईंदो? न ईंदो। भला जेकॾहिं महबूब जे अचण जो तोखे यकीन कोन्हे, तोखे अख़्तियार आहे, भले यकीन न रख, पर एतिरो त ज़रूर चओ त ख़ुदा जे रहमत जो नुज़ूल उते थींदो आहे जिते मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत खे अदा कयो वेंदो आहे। इन में त गुंजाइश कान्हे का। भला आशिकन खे त ख़बर आहे, उन्हनि जो यकीन आहे, उन्हनि जी त दिल बोलींदी आहे। कौन कहता है कि वो रहते हैं मदीने में? गलत कहते हैं, मेरे आका तो रहते हैं आशिकों के सीने में। मां न चवां इतां सिधो तो के भिट ते वठी हला, कॾे सुणे लतीफ़ ॾे वठी हला। सोने लतीफ़ खां पुछी ॾे, जंहिं सोने लतीफ़ फरमायो कि वेझड़ा भी दूर, के वेझड़ा भी दूर, अल्लाह के दूर भी औदा सुपरी।
जे तो के गॾु वेठे बि परे के परे वेठे बि गॾु वेठा हिकिड़ा मदीने पाक में वेठा आहिनि पर उन्हनि जे दिलि ऐं दिमाग़ ते ॻोठ जूं बकरियूं ॻोठ जूं रिढूं ॻोठ जूं गऊं ॻोठ जूं मीहूं ॻोठ जा वण फोन अदा ॾेखार मुंहिंजे वणनि जो छा थियो मुंहिंजी फलाणी गऊं कीअं आहे मुंहिंजी रिठ कीअं वेठा त मदीने में हल दिल उन्हनि जी रिढुनि बकरियुनि में आहे पर हिकिड़ा अॼु वेठा त ॻोठ मरहूम यार मोहम्मद बिरोहीअ जे अंगण ते हल पर दिल उन्हनि जी हिते वेही मदीने पाक जी हाज़िरी ॾेई रही आहे हे अल्लाह जे कामिल वली जो फरमान हे फ़कीर सजन साईं जो गुलाम अल्लाह जे कामिल वली जी गाल पियो करे जे सुने लतीफ़ फरमायो के वेचड़ा भी दूर अल्लाह के दूर बे औदा सुपरी के चढ़न नचते विसरन नमूर जिय में कुंडी पूर तीअं मूसी बणा सुपरी ओ मुसलमान ही जेको रिश्तो हूंदो आहे रिश्तो खून जो न हूंदो आहे रिश्तो एहसास जो हूंदो आहे रिश्तो चंगी तरह ॿुधो रिश्तो खून जो न हूंदो आहे हक़ीक़ी रिश्तो एहसास जो हूंदो आहे खून में त अबे जो पुटु भाउ आहे पर जेकॾहिं ॻाल्हाइण लाइ तयार न आहे त भाई पी कहिड़े कम जी आहे त अबे जो पुटु भाउ चाचे जो पुटु सौटु पर जेकॾहिं जीअ में जीव नथो करे भत नथो खाए दुख सुख में गॾु न आहे इहो रिश्तो कहियो खून कहिड़े कम जो पर 500 मैल या 100 मैल परे आहे रिश्तो खून जो त कोई बि कोन्हे पर जे जीव में जी थो चवे ॿुधा ही वधीक या हू वधीक जवाब ॾे केरु वधीक रिश्तो खून जो न हूंदो आहे रिश्तो एहसास जो नालो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हाज़ुरी हिन जिस्म जी न हूंदी आहे हाज़ुरी त दिल जी हूंदी आहे जेकॾहिं तूं हिते वेही करे रुगी हिकिड़े मिंट लाइ पाणीअ जो गिलास हथ में खणी करे तसव्वुर महबूब जे ज़ात जो करे बीठो हई गिलास खणी वेही रहे दिल में रुगी ख्याल कये त बीही पिण मुझे आका जी सुन्नत नाहे वेही पिण महबूब जी सुन्नत पानी त पिण तुझी जरूरत मगर बीही इन करे न पीतई त मुझे महबूब जी सुन्नत नाहे 6 फुटन जो जवान बीठो हुयो वेही रहियो कंहिंजे करे गाला 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 कंहिंजे करे वो जह महबूब जे करे तो बीठल पाण खे वेहारे छॾियो आहे ओ कमज़ोर ज़ईफ़ इंसान जॾहिं तुंहिंजे एहसास इहो मुज़ाहिरो कयो आहे हे तुंहिंजो कमाल नाहे तूं त कमज़ोर ऐं ज़ईफ़ गुनहगार तूं त हलकड़ो आहे तूं त ग़ुलाम हे मुंहिंजे आका जो कमाल आहे छो त ताक़त वारी शइ हल्कीअ खे घिलींदी आहे हे तुंहिंजे दिल जो तालुक तो कोन मिलायो आहे शुक्र कर जो तुंहिंजे दिल जो कनेक्शन मुझे महबूब मिलाए छॾियो आहे ए दिल जो तालुक तुंहिंजो कमाल नाहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्ज़ पे कयुमि त अल्लाह जी रहमत उते वसंदी आहे जंहिं जॻह ते चुप थी वियो विसरी वेंदव ॻाल्हि त न हलंदुमि न अॻिते मिठा अल्लाह जे रहमत जो नुज़ूल उन जॻह ते थींदो आहे जंहिं जॻह ते अल्लाह जो ज़िक्र ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो दुरूद हलंदो आहे हिन ज़मीन ते ज़िक्र जी महफ़िल करणु मज़ाक नाहे तूं मतां सम्झी त हीअ मज़ाक आहे मियां अली शेर अली अकबर अली असगर अली गुल मियां क़ुर्बान अली मियां मोहम्मद सूमर नज़र मोहम्मद हे उन्हनि जो वस नाहे सरकार जी घुर थी तॾहिं हीअ महफ़िल थी आहे मिसाल ॾियां अल्लाह जो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम केर जवाब दे केर इब्राहिम अलैहिस्सलाम
अल्लाह जो नबी आहे इहा त ख़बर अथई त फ़रिश्ता पहिरें ॾींहं खां पाण सां घटि ठहंदा आहिनि कांदे ख़बर छा पहिरें ॾींहं खां जॾहिं अल्लाह न आदम खे बि पैदा कयो तॾहिं बि फ़रिश्तनि चयो मौला छो थो हिन खे पैदा करी मई युफ़्सिदु फ़ीहा वयस्फ़िकु दिमा मौला ही फसादिया मौला है झगड़ालू आहे खून कंदो रत वहाईंदो हिन भाईअ खे छो थो पैदा करी हे त ॾाढो ॾींगो आहे कार मथियो पैदा न कर मुंहिंजा मौला वनहनु नुसब्बिहु बिहम्दिक वनुक़द्दिसु लक मौला अगर पंहिंजे हमदो सना ला पैदा थो करी असां हेतिरा मलाइक तुंहिंजे हमदो सना ला वेठा आहियूं मुंहिंजे अल्लाह उन्हनि जूं दाहूं ॿुधी करे हिकिड़ो ई जवाब ॾिनो ओ फ़रिश्तो जीअं असांजा करीम रब इन्नी आलम माला तअलमून मां रब थो ॼाणा त हिन आदम खे छो थो बनाया मां खुदा थो ॼाणा इन आदम जे ज़मीन ते मोकिलण में राज़ कहिड़ो आहे ओ फ़रिश्तो या तव्हांखे बि ख़बर नाहे इहो मां खुदा पंहिंजे कुदरत में पाण थो ॼाणा अज़ीज़ दोस्तो अर्ज़ पे कयुमि त पहिरें ॾींहं खां फ़रिश्ता घटि ठहंदा आहिनि पाण सां छा ठहंदा आहिनि घटि ठहंदा आहिनि मौला हिन आदम में छा आहे अल्लाह जे ज़ात फरमायो अल्लाह जो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिंखे अल्लाह कुशादगी अता फरमाई हुई माल तमामु घणो हुयो बकरियूं बि घणियूं हुयूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गऊं बि घणियूं हुयूं उन वक़्त जे लिहाज़ खां माल झझो हुयो अल्लाह जो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम जंग में पंहिंजे माल जी निगहबानी करे रहियो छा जी करे रहियो आहे माल जी अल्लाह जे ज़ात फरमाए ओ फरिश्तो जी मुंहिंजा करीम रब अगर चाहियो था त ज़मीन ते मां अल्लाह इंसान खे इज़त छो ॾिनी हा मुंहिंजा मौला अल्लाह फरमायो वञो ज़मीन ते लही वञो विया लही आहे अल्लाह छा कयो इब्राहिम अलैहिस्सलाम खां परे थी करे वेही पाण में सुहिणे आवाज़ में मां अल्लाह जे ज़िक्र जी लोली ॾियो चओ अल्लाह 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 मुझे रब फरमाए मां अल्लाह जो जिक्र कयो जेॾी महिल मलाइका इंसानी सूरत में ज़मीन ते पहुता इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे माल मिल्कियत जी संभाल करे रहियो हिननि अल्लाह जो जिक्र सुहिणे आवाज़ में कयो इब्राहिम अलैहिस्सलाम माल खे छॾे उन जिक्र जे महफ़िल में शुरू थी वियो जेॾी महिल ज़िक्र जी महफ़िल पंहिंजे कमाल ते पहुती जॾहिं इश्क में मलाइकनि ॾिठो त सुहिणो इब्राहिम खलीलुल्लाह मौज ऐं मस्तीअ में आ छो त ज़िक्र जी मौज मस्ती सभु कंहिंजी नाहे ताक़त जंहिंखे अल्लाह अता करे हस्ती जेके हस्ती अता कंदो वा उहो छा चवंदो ओ जह दिल पीता इश्क त जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम लज दिल पीता पी ॾिस त ख़बर पवई न तो त इहो पली त ढुकड़ा पी चवी थो त नशो आहे इन में त नशो कुझु बि कोन्हे इन में न त ग़फ़लत आहे नशो त यार जे ज़िक्र में आहे ख़ुदा जो कसम जॾहिं तूं इहो पली त ढुक पीअंदो आहे घर जा भाती तो मां बेज़ार थी वेंदा आहिनि तुंहिंजे मुंहं मां थप निकिरंदी आहे पर जेके अल्लाह जे ज़िक्र जे इश्क जो मज़ो कंदा आहिनि अल्लाह जा बाना अर्श जा फ़रिश्ता त उन जे मथां मरहबा जो तवार कंदा आहिनि पर झंग जा जानवर भी उन जे कदमनि में चुमियूं ॾेई करे सिर कुर्बान करे छॾींदा ओ जंहिं दिल पीता
इश्क तजाम सादिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता जह दिल पीता जह दिल पीता इश्क तजाम सादिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता है मस्ती दे विच मोहब जो मिलिया अल्लाह मस्ती दे विच मोहब जो मिलिया मस्ती दे विच मोहब जो मिलिया जो मस्ती दे विच मोहब जो मिलिया हस्ती होत हराम ओ जह दिल पीता इश्क तजाम सादिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता जॾहिं इश्क जी मौज ईंदी आहे पंहिंजो पाण विसरी वेंदो आहे त मां अमीर आहियां या मां ग़रीब आहियां मां मौलवी आहियां या फ़क़ीर आहियां छो त महबूब जहिड़ो सभु को दीवानो ओ तरसया दे समय सिपाही मौलवी साहब तोखे कहिड़ी ख़बर त इश्क छा थींदो आहे पुछणो अथई त सचल जहिड़े पीरीअ खां पुछ त यार जो प्यार छा थींदो आहे हाय तरसया दे समय सिपाही अल्लाह तरसया दे समय सिपाही तरसया दे समय सिपाही जो तरसया दे समय सिपाही सचल खास गुलाम ओ जह दिल पीता इश्क तजाम सादिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता इन दिल खे इहो मज़ो वठराए ॾिस ख़ुदा जो कसम त ख़बर पइजी वञे हा हा इहो मज़ो ईअं कोन मिलंदो मज़े वारनि वटि ई मज़ो मिलंदो अल्लाह जे प्यारे नबी इब्राहिम अलैहिस्सलाम ज़िक्र जे मौज में आयो फरिश्तनि ॾिठो त इब्राहिम अलैहिस्सलाम मौज में यकदम खणी ज़िक्र बंदि कयो जीअं जो ज़िक्र जी तवार बंदि कयो आशिक के ठचको लगो अखियों खोले चवे थो ओ जिक्र करण वारो केॾो न मुझे रब तव्हां जो आवाज़ सुनो कयो वरी जिक्र कयो मूंखे ॾाढो मज़ो थो अचे पंहिंजे रब जो नालो ॿुधण ई वठण में फरिश्ता हुया अल्लाह जे हुक्म सां आया हुया इंसानी सूरत में आया हुया चवण लगा असां पंहिंजो कम करे छॾियो हाणे जेकॾहिं चवी तो त ज़िक्र कयो कंदासीं पर मुआविज़ो छा ॾींदे जी जेके बि गऊं हड़ई तव्हां जूं यार जो ज़िक्र ॿुधायो सभु गऊं तव्हां जूं महबूब जो ज़िक्र कयो फरिश्तनि वरी ज़िक्र जी लोली ॾिनी इब्राहिम अलैहिस्सलाम मौज में ज़िक्र जे मौज में जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम आयो वरी फरिश्तनि ज़िक्र बंदि कयो छो त हुक्म जे मातहत हुया इब्राहिम अलैहिस्सलाम जे अखियुनि में लुड़क लड़ी आहे जे हे छा कयो अञा मज़ो कोन आयो आहे लतीफ़ सरकार दाह कई चतो वसन ऐं विहसन अल्लाह दिहाड़ी ॾिसण लाइ वसन ऐं विहसन दिहाड़ी ॾिसण लाइ जीअं जीअं पिरी पसंद तीअं तीअं निशानी इहो अहिड़ो मज़ो आहे जो जेकॾहिं मुंहिंजा दोस्त ईअं सम्झो अमड़ जे पेटा को नापीन ॼमे उनखे जेकॾहिं न थोरी अखि मिले या अखि जो नूर मिले जंहिं शइ मां मिले उन शइ खे छॾींदो जवाब ॾे न
छॾींदो। ईअं तूं असां नाबीन हो, हिन दुनिया जा आशिक, हिन दुनिया जो तालिब नाबीन आ। जॾहिं हीअ अखि खुलंदी आ ऐं यार जे कर्म जो दीदार थींदो आ, तॾहिं त बेड़ो पार थींदो आ। तॾहिं त सभिनी खे छॾे तूं ई तुंहिंजी ॿोली लॻंदी आ। कर त मज़ो ख़बर पवई न। ए मुंहिंजे सजण जे दरबार ते जेके हज़ारे दीवाना थी नचंदा आहिनि, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया, जल्दी आण वे तबीबा न त मैं मर गया। रात गुज़री वेंदी, अज़ीज़ाने मन बुखार जी सूरत में वाइदो थियल हो, ॿियो जलसो कैंसल करे हेॾे आयुसि छो त हिम्मत कोन हुई। हाणे गोरी खाई रथुसि, मां चयो त फ़क़ीर मियां नज़र मोहम्मद वारनि सां वाइदो थियल आहे, पूरो करे अचां। इन करे पंहिंजे पाण खे वरी मोटायां थो। दोस्त अज़ीज़ ॻाल्हि पूरी कयां। अल्लाह जे नबी इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं ॿियो दफ़ो फ़रिश्तनि ज़िक्र वरी बंदि कयो, चई हे छा कयव? चयूं असांजी ॻाल्हि पूरी थी चाहीं थो त चई भला ही जेको माल मिल्कियत आयो हड़ई तव्हांजो। जॾहिं टियों दफ़ो फ़रिश्तनि ज़िक्र करे विच में बंदि कयो, इब्राहिम अलैहिस्सलाम सभु कुझु ॾेई चुको हुयो, माल मिल्कियत ढोर ढगा हर शइ ॾेई चुको हुयो। हाणे बाक़ी ॾियण लाइ छा हुयो? मलाइकनि खे चई यार ईअं न कयो। ये साईं शेर पढ़ियो त या रहो पिरीअ सां या कज पिरीअ जी पचार, इन्हनि ॿिन्ही खां धार शल कादिर कंहिंखे न करे। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो मूंखे पंहिंजे यार जो ज़िक्र वरी करे ॿुधायो। जो हाणे छा ॾींदे? ढोर बि ॾेई छॾियई, ढगा बि ॾेई छॾियई, मिल्कियतूं बि ॾेई छॾियई, हाणे छा ॾींदे? सुणो इब्राहिम निहारे थो चवे, ओ अल्लाह जा, अल्लाह जे ज़िक्र करण वारो, तव्हांखे न माल मिल्कियत जे संभालण जे लाइ माण्हू त खपे या न? चयूं माण्हू खपे। चई मां पाण हवाले थो कयां यार जो ज़िक्र ॿुधायो। यार जे ज़िक्र जी इहा बरकत आ। अल्लाह जो नबी आ, सभु कुझु कुर्बान करे छॾी पछाड़ी में पाण खे चई मां तव्हांजे माल जो चरवाहो थियण लाइ तयार आहियां, मगर पंहिंजे यार जे ज़िक्र खां अलॻि थियण लाइ तयार न आहियां। त मुंहिंजा मिठड़ा भाउ, हिन ज़मीन जे पट ते अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल सजाइण हे सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। जिसे चाहा दर पे बुला लिया, जिसे चाहा अपना बना लिया, जिसे चाहा दर पे बुला लिया, जिसे चाहा अपना बना लिया। ये बड़े करम के हैं फैसले, ये बड़े नसीब की बात है, न कहीं से दूर है मंजिलें, न कोई करीब की बात है, जिसे चाहे उसी को नवाज दे। ये दरे हबीब की बात है। कंहिंखो ॻाल्हि परे त कान्हे पर कंहिंजे वेझो बि ॻाल्हि परे त कान्हे पर वेझो बि कान्हे का। जंहिंखे महबूब चाहींदो आहे उन जे दिल में मुंहिंजो अल्लाह पंहिंजे पीरीअ जे शरीयत ऐं सुन्नत जो प्यार पैदा फरमाईंदो आहे। जंहिंखे चाहींदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त मोटी उन पहिरें जुमिले ते अचां।
त मियां अली शेर, मियां अली असगर, मियां अली अकबर, मियां कुर्बान अली, अली गुल, मोहम्मद सूमर, मियां नज़र मोहम्मद ऐं उन जा ॿिया रिश्तेदारो तव्हांखे मुबारक आहे जो हिन सरज़मीन ते तव्हां अल्लाह जे ज़िक्र जी, ख़ुदा पाक जे पाक क़ुरान करीम जी अॼु महफ़िल कराई आहे। इहा ख़बर जॾहिं न अखड़ियूं ॿूटींदासीं पोइ पवंदी, अखड़ियूं ॿूटींदासीं पोइ पवंदी। ऐं यादि रखी छॾ, ख़ुदा जे रहमत जो नुज़ूल उते थींदो आहे जो जिथे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी ज़ात हूंदी आहे। क़ुरान पढ़ी ॿुधाई, ॻाल्हि ॻाल्हाए क़ुरान जी तिलावत घणी कान कई अथमि, अञा अधु कलाक अञा वठंदो मैं। 10 बजे शुरू थियाऊं 11:30 ताईं, 1.5 कलाक तोखे ॾींदुमि छो त मोहम्मद ईसा दोस्त आहे असांजो पुराणो, वरी मथां मयार ॾे त साईं दोस्तनि खे टाइम थोरो ॾिनव, अधु कलाक ॾिए थो, लेकिन क़ुरान ॿुध। दरबार मुस्तफ़ा जे अंदर मुस्लमान तोखे ख़बर कोन्हे त मुंहिंजो मुस्तफ़ा करीम तो असां सां प्यार केतिरो थो करे, कतन तो असांखे मालूम नाहे। जेकॾहिं न तो असांखे मालूम थी वञे त जेकर हे बच्चा ॿार मिल्कियतूं सभु मुस्तफ़ा करीम तां कुर्बान करे छॾियो। अबू बकर सिद्दीक़ ॾे निहार, उमर फारूक ॾे निहार, उस्मान ज़िन्नूरैन ॾे निहार, अलीयुल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम ॾे निहार, तलहा ज़ुबैर ॾे निहार, बिलाल ॾे निहार, मुंहिंजे महबूब जे कुलड़नि जे सुवार, मुंहिंजे दिलबर हसन, मुंहिंजे दिलबर हुसैन ॾे निहार। सभिनी सभु कुझु कुर्बान कयो, छाजे लाइ त हिकु राज़ी हुजे। केरु राज़ी हुजे? हिकु राज़ी हुजे, छो त जंहिं उनखे राज़ी कयो उनखे दुनिया जी परवाह हूंदी ई कान्हे का। अल्लाह जे सुहिणे क़ुरान करीम जी तिलावत करे तो ॿुधाई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त जंहिं बि जगह ते, उन जगह ते जिथे अल्लाह जे रहमत जो नुज़ूल हूंदो आहे उते ज़ात मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़रूर हूंदी आहे। यकीन सां जिस्मानी तौर ते मुंहिंजो महबूब मदीने जो मीर गुंबज़ ख़ज़रा में मौजूद आहे, पर मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा रूहानी तौर ते पंहिंजे ग़ुलामनि जे दिलनि में मौजूद आहे। अज़ीज़ान मन कुरान करीम जी आयत पढ़ा, दुनिया जा हज़ारे दलील अचनि था, छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रोज़ जो कम आहे बचड़नि खे पढ़ाइण, अल्लाह जे क़ुरान करीम जी आयत तिलावत थो कयां। दरबारे मुस्तफ़ा जे अंदर हिकिड़ा माण्हू आया, काथे आया न कुछ ही, काथे आया चो मदीने में आया। मदीनो मदीनो आहे न, गला मदीनो न न न दिल खोले जाओ। मदीनो हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, सजण जे देस ते वञी रोज़ा रखां। जंहिंजे दिल जी हा तमन्ना है वो दिल खोले ऐं मूंसां जुमला चवराए। क़बूलियत जी घड़ी आहे, यार राज़ी थिए त देर नाहे। चो हुजे रमज़ान ऐं अदा मूवी वारा चङी तरह सभिनी खे भर ऐं हथड़ा खणी दिल खोले चओ हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, सजण जे देस ते वञी रोज़ा रखां। अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते, मां अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते, अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार। पुछ कारी साहब को छो चरियो थियो हींअर में साल थो वञे, जेको वियो आहे उन खां पुछ त मदीनो छा आहे।
अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते मां अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां जिजल सूथो सरकार जे दर जूं ज़ियारतूं वेठो कयां हुजे रमज़ान ऐं मां पी हरम मां विझां थी त चंड में ऐं रोज़न रखण लाइ रखां थी त चंड में आशिक जी तड़प जिथो मौला रमज़ान जे चंड खां अॻु में उते हुजां को गलीअ मां बि चंड ॾिसंदो आहे को जाइ ते चढ़ी ॾिसंदो आहे मौला मां रमज़ान जो चंड ॾिसां हरम जे अंदरि बीही ॾिसां त चंड किथां मां पीही हरम मां विझां थी त चंड में ऐं रोज़न रखण लाइ रखां थी त चंड में अखियूं ठारियां उते शुक्र सारियां उते अखियूं ठारियां उते शुक्र सारियां उते उते रमज़ान जो चंड भी ॾिसां अखियूं ठारियां उते शुक्र सारियां उते उते रमज़ान जो चंड भी ॾिसां अजवा उते हिते हिकिड़ी अजवा जे लाइ हलंदा हूं मन को हाजी ॾे अल्लाह उते रोज़ महबूब जे दस्तरखान ते अजवा ई अजवा लॻी पंहिंजा केतिरी खाईंदे अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां हुजे रमज़ान तरावीहूं पढ़ां उते रोज़ रात जो ऐं रियाज़ुल जन्नत में बीहां रोज़ रात जो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह खुद सवाल यतीमन जा यार नबी तरावीहूं पढ़ां उते रोज़ रात जो ऐं रियाज़ुल जन्नत में बीहां उते रोज़ रात जो जॾहिं जो ॾींहुं थिए ऐं सिज उभरी अचे जॾहिं जो ॾींहुं थिए ऐं सिज उभरी अचे हरम खां पोइ वापसि मां उतां थियां जॾहिं जो ॾींहुं थिए ऐं सिज उभरी अचे हरम खां पोइ वापसि मां होटले ते थियां अजवा सां उते ज़मज़म सां उते अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां हुजे रमज़ान बस बाक़ी हिकिड़ो मिसरो थो चवां वेही इतिकाफ़ में कयां पियो तिलावत पढ़ी लख दूर पढ़ा लख
दुरूद जो मिले दिल खे राहत। आशिक जी तमन्ना कहिड़ी आहे रमज़ान जे चंड खां अॻु में वञा वरी ईद बि दिल भर जे दर ते वेही इत्काफ में कयां पियो तिलावत पढ़ा लख दुरूद जो मिले दिल खे राहत। न ग़फ़लत में रहा इबादत पियो कयां न ग़फ़लत में रहा। उते वञी त इहो ख़्याल कजां मतां घुमी वक़्त ज़ाया करी यार जे दर खां परे न थी जां। ग़फ़लत में रहा इबादत पियो कयां खुदा जे रहमत में सझोल पियो भरियां। हुजे रमज़ान मदीने में हुजां पुंधल जे देस ते वञी रोज़ा रखां। जी जल सां उते बाबल सां उते घर वारनि सां उते दोस्तनि सां उते अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार कयां। हुजे रमज़ान अर्ज़ पे कयो सरकार जे दरबार में कुझु माण्हू आया। केर आया? निंड अचे वई अथव? जागो था? जो निंड कान्हे पर रहमत जे दरिया ईअं घेरे विधो आहे जो जिस्म हिते आहे दिल मदीने वेठी आहे। इहो सच आहे या न? तव्हांखे जेकॾहिं मां चवां तव्हांखे कसम आहे पंहिंजे पैदा कंदड़ जो जेॾी महिल क़ुरान ऐं नात थी हले त दिल मदीनो मदीनो करे थी या नथी करे? जेके ॾिसी आया आहिनि उहे त घुमंदा हूंदा हुते पर जेके न ॾिसी आया आहिनि उन्हनि जी दिल में तड़प हूंदी ओ मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा मौला। इहा हक़ीक़त आहे या न? पोइ मुंहिंजा दोस्त इहो अहसास नाहे त ॿियो छा आहे? वेठो तूं ॻोठ यार मोहम्मद में है दिल तुंहिंजी मदीने में आहे इहो अहसास नाहे त ॿियो छा आहे? इहा निगाहे मुस्तफ़ा नाहे त ॿियो छा आहे? मुंहिंजे महबूब जो करम नाहे त ॿियो छा आहे? ॿुध अल्लाह जो क़ुरान दरबार मुस्तफ़ा जे अंदर पानी पिया जा। कुझु माण्हू आया। केर आया? ॻाल्हा थोरो ॻाल्हा न तव्हां झटि बस कंदो मां थकल आहियां। हा थोरो ॻाल्हा त मां अधु कलाक ॾींदोमांइ न त विच में 20 मिंट ते बि बस कंदे देर न कंदोमांइ। सरकार जे दरबार में कुझु माण्हू आया अची करे मुझे महबूब जे दरबार में चवण लगा। कंहिंखे चो महबूब मुस्तफ़ा जे ज़ात खे। मदीने जो साईं कंहिंजो महबूब आहे? जवाब ॾे। ॻाल्हा शक थई छा? शक त कोन थई न। ख़ुदा जो महबूब इमामुल अंबिया। मां तोखां थो पुछां जेकॾहिं तुंहिंजे साम्हूं तुंहिंजे महबूब खे केरु तानो ॾे त ज़ुबान कटींदेसि या छॾींदेसि? जवाब ॾे न। चओ असां कॾहिं प्यार कयो ई कोन्हे असांखे ख़बर कहिड़ी। चरिया कॾहिं जीजल अंबड़ सां त प्यार कयो हूंदई? तोखे ज़रूरी आहे त तूं ईअं वती रुॻी ढगनि ढोरनि जे पुठियां डुकंदो? सभ खां वधीक दुनिया जे अंदरि तुंहिंजे प्यार जी हक़दार आहे त तुंहिंजी जीजल अंबड़ ऐं तुंहिंजो दिलबर बाबा आहे। छो त हिन अम्मा ऐं हिन बाबा जे करे अॼु तूं जेकी कुझु दुनिया में आहीं तूं अगरि चईन माइन में हूंदी ॻाल्हि त कंहिंजो पुटु आहे अदी फलाणीअ जो पुटु आहे। चईन मर्दनि में ॻाल्हि थींदी कंहिंजो पुटु आहे फलाणे जो पुटु आहे। यानी तुंहिंजी जेका निस्बत आहे तुंहिंजे अबे ऐं अम्मा सां आहे उहे न हुजनि त तुंहिंजी काई हैसियत अबे अम्मा खां सवाइ। पर कुझु माण्हू अंबड़ जी ग़ुलामी त ख़ुशीअ सां ॾींदा आहिनि पर पीउ लाइ सम्झंदा आहिनि घर जो वधियल भाती आहे। ख़बरदार थी जा। भुलियल आहीं नौजवान, भुलियल आहीं।
जीजल अमड़ जे कदमन में बेशक जन्नत आ, उन जन्नत जो दरवाजो दिल पर पीउ जो चेहरो ठही। अमड़ जे कदमन में वींदे, अमड़ जा कदम चुमदे त तोखे जन्नत मिलंदी। दिल पर पीउ जे चेहरे खे चुमियूं ॾींदे, उन जे कलड़नि ते चुमियूं ॾींदे उन जी दिल ख़ुशि थींदी तो जन्नत जे दरवाज़नि खे चुमी ॾिनी। अञा ईअं मूंखे चवण ॾे त जेको भाॻियो हूंदो आहे उहो दर खां वेंदो आहे, जेको चोर हूंदो आहे उहो भितियूं टपंदो। भाॻियो काथों वेंदो? दरवाज़े खां वेंदो। मालिक हूंदो दर खां वेंदो, चोर हूंदो दीवार टपंदो। जन्नत में वञण जे लाइ जेकॾहिं मालिक सां थो वञी त पहिरीं दरवाज़े ते वञ, दरवाज़े खे चुमी ॾे, दरवाज़ो खोड़ पोइ अॻिते वञ न। ऐं जन्नत जो दरवाज़ो किथे आहे? जो दिल भर पीउ जे कदमनि में आहे। किथे आहे? दिल भर बाबा जे कदमनि में आहे। जन्नत अमड़ जे कदमनि में आहे। दरवाज़ो बाबा साईं जी ज़ात अथई, जन्नत अमड़ जी ज़ात अथई। पोइ दरवाज़े खां पहिरीं टप उन खे चुमियूं ॾेई वञे, जन्नत में सुकून जी ज़िंदगी में। त सभ खां वधीक प्यार कंहिंसां करणो आहे दुनिया में? ॻाल्हि आहे अबे ऐं अमड़ सां। इन जो मतिलबु इहो बि न आहे अॼुकल्ह नौजवान अम्मा सां प्यार घणो थो कयां, बाक़ी ज़ाल खे चवंदा तूं वञ वञ माइटनि में वेह, बसि मुंहिंजे लाइ अमड़ काफ़ी आहे, ख़ुदा जा बाना। उहा वेचारी बि तुंहिंजे करे सभु कुझु छॾे आई आहे। पंहिंजी अमड़ तुंहिंजे करे छॾे आई, पंहिंजो अबो तुंहिंजे करे छॾे आई, पंहिंजा भाइर तुंहिंजे करे छॾे आई, पंहिंजो अल्लाह तलह तुंहिंजे करे छॾे आई। अबाणनि जी मिल्कत गाॾियूं भरे तुंहिंजो घर आबाद कई, सभु कुझु छॾी